सब खां पहिरियों ताऊं इन्वेस्टिगेशन DSP शाहनवाज़ मेमण साहब उनजो थोराइतो आहियां जंहिं असांखे अॼु मुद्दू कयो उन जे दावत ते असां हिते हाज़िर थियासीं त अर्ज़ मोहम्मद खासखीली साहब सब इंस्पेक्टर जेको हाणे हिते इन्वेस्टिगेशन अफ़सर हो उन जी अलविदाई पार्टी रखी वई ऐं अर्ज़ मोहम्मद खासखीली पहिरीं असां वटि हिते 2016 में SHO बि रहियो ऐं हिन माण्हूअ उन वक़्तु बि वॾी महिनत कई ऐं जफ़ाकशी कई हिन मेमण ॻोठ खे अमन अमान क़ाइमु रखण लाइ असां जस ॾींदासीं पर असां चवंदासीं को सुठो ऑफिसर रिटायर थियो आहे उनजो ॾुख आहे त हिकु सुठो ऑफिसर पुलिस डिपार्टमेंट मां हलियो वियो वरी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त माण्हू जेको ऑफिसर पंहिंजो वक़्तु सुठे नमूने सां गुज़ारे ऐं रिटायरमेंट थिए त हुन में ख़ुशी जी ॻाल्हि बि आहे तंहिंजे करे असां अॼु हाज़िर थियासीं ऐं अहिड़ी रीति साईं असांजो SIO साहब ख़ुदा बख़्श लाशारी साहब उहो बि हिते आहे अकरम आराई साहब ॿिया जेके अफ़सरान आहिनि ऐं उन्हनि जो बि असां थैंक्स कंदासीं जो उन्हनि असांखे हिते घुरायो ऐं हिन में शिरकत कराई।